उनका पोइ हिन लफ़्ज़नि सां गुज़ारिश कंदसि असांजे हिन लाड़ खिते जो शाइर नक़ाद राइटर ऐं उस्ताद साईं खाकी जानी साहिबनि खे सिंध धरतीअ मथां मां अमुन थो घुरां रोज़ मुल्कूं ॾिसण सभु चपनि थो घुरां साईं जानी हिन लफ़्ज़नि जा मालिक आहिनि सिंध धरतीअ जा आशिक़ आहिनि जिन मुख़्तलिफ़ नमूने सां सिंध जो आवाज़ उथारियो आहे ऐं सिंध सां मोहबत करण जो सबूत ॾिनो आहे तव्हांजी ज़ोरदार तारीफ़ में खाकी जानी सिंध धरती मथे मां अमन थो घुरां रोज़ मुल्कूं ॾिसां सभु चपनि थो घुरां सिंध सरसब्ज़ सारी सदाई रहे मां त साओ वॻो लहे पटनि थो घुरां टेम हामी थियो सो हरामी थियो अॼु ख़रीदण उन लाइ कफ़न थो घुरां सिंधी अदबी संगत राजो खानानी सियासी समाजी इत्तेहाद राजो खानानी अलहब्स तंज़ीम राजो खानानी जे सद ते कई आयल समूरा दोस्तो बाशऊर फर्गो राजो खानानी जा साफ़ियो कवरेज कंदड़ साथियो सभिनी नंढड़ा भाइरनि भेनरनि खे अस्सलाम वालेकुम सभिनी खां पहिरीं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त अॼु जेको ॾींहुं आहे सो असांजी ईद जो ॾींहुं आहे ऐं तव्हां ॾिठो हूंदो त के माण्हू ईद जे ॾींहुं कारो वॻो पाईंदा आहिनि या अछो वॻो कोन पाईंदा आहिनि नओं वेस कोन पाईंदा आहिनि अॼु मूं बि पंहिंजी ईद ते अजरक कोन पाती आहे टोपी कोन पाती आहे उन्हीअ जो सबबु आहे जो डॉक्टर नम्रता कुमारी अॼु बि उन जो तव्हां अॼु बि उहा शहीद अॼु बि उहा वर्नाए रही आहे सिंध जो शऊर ख़ामोश आहे हुन जा कातिल आज़ाद आहिनि हुन सां ज़्यादती कंदड़ आज़ाद आहिनि वीसी आज़ाद आहिनि सिंध हुकूमत ख़ामोश आहे ऐं अॼु बि वाई पागी जी उहा छोकिरी ख़ामोश आहे उहा रड़े पई ऐं असांजो अवाम असांजी हुकूमत असांजा फ़र्द ख़ामोश आहिनि छो त वॾेरा ताक़तवर आहिनि असांजे आइन खां बालादस्ती आहे असांजे कोर्टनि खां बालादस्ती आहे असांजे थाणनि खां बालादस्ती आहे जो हुननि हिकिड़ो फ़ैसिलो ॾेई हिकु छोकिरीअ खे संसार करे छॾियो आहे कारी करे मारे छॾियो आहे जेकॾहिं असां ईअं ई ख़ामोश रहंदासीं जेकॾहिं असां ईअं ई चुप रहंदासीं त असांजे राजे खानानी मां बि असांजा वॾेरा असांजा लाश कढंदा असांजे नियाणियुनि ते ज़ुल्म थींदो रहंदो असांजूं नियाणियूं स्कूलनि में कोन वञी सघंदियूं असांजूं नियाणियूं पढ़ी कोन सघंदियूं असांजूं नियाणियूं जॾहिं रोडनि ते निकिरंदियूं कुता बाहोड़ कंदा अॼु बि ॾिसो राजो खानानी में तव्हांखे कुता जिते किथे नज़र ईंदा छाकाणि त असांजूं नियाणियूं जॾहिं पढ़णु वञनि थियूं त अहिड़ा जाहिल माण्हू अॻियां अॻियां हूंदा आहिनि उन जो सबबु इहो आहे जो अॼु उहे महिरूं न आहिनि रहियूं जेके सिंध जूं महिरूं हूंदियूं हुयूं सुबुह जो फजर निमाज़ पढ़ंदियूं हुयूं या मंदिर मां थी ईंदियूं हुयूं झंड हलाईंदियूं हुयूं उहो झंड जो आवाज़ असांजी सकाफ़त हो उन जी झंड जे आवाज़ खां पोइ उहे जॾहिं दुआ घुरंदियूं हुयूं त या अल्लाह ख़ैरु कजां भॻवान ख़ैरु कजां हिंदू मुस्लिम जो ख़ैरु कजां ॿिन्ही जूं दुआऊं साॻियूं हुयूं अॼु असांजूं दुआऊं अलॻि आहिनि अॼु असांजा वेस अलॻि आहिनि अॼु असां में उहे फितना आहिनि ऐं उन्हनि फितननि जो सबबु आहे असां त यरगमाल थियल असांजो वॾेरो जे हाणे उन्हनि धारियुनि माण्हुनि खे हिते आंदो आहे त असां तव्हांजी ग़ुलामी कंदासीं तव्हांजा माप तौर कंदासीं तव्हां असांखे हुकुम कयो असां तव्हां सां गॾु आहियूं सिंध जी सकाफ़त मोहन जो दड़ो जेका चवनि था 5000 साल पुराणी आहे या त तहज़ीब याफ़्ता तहज़ीब आहे तव्हां सोचो त 5000 साल अॻे असां तहज़ीब याफ़्ता हुआसीं त सोचो त असां अहिड़ियूं केतिरियूं सदियूं अॻियां हुआसीं असांजी जेको हुते नेकासी जो सिस्टम आहे उहो नेकासी जो सिस्टम अॼु जी सिंध गवर्नमेंट ते थुके थो छो त उहो नेकासी जो सिस्टम एतिरो त बहितरीन आहे जो अॼु सिंध जी कंहिं शहर में तव्हांखे उहो नेकासी जो नमूनो न मिलंदो ॿियूं ॻाल्हियूं पंहिंजी जॻह ते सबबु छा आहे जो असां मां ख़ौफ़ कोन्हे वियो सबबु इहो आहे जो असां में शऊर कोन्हे आयो शऊर इहो कोन्हे त डिग्री हासिल करियो उस्ताद थी वञो प्राइवेट स्कूल जा ओनर थी वञो शऊर इहो न आहे तव्हां डॉक्टर थी वञो शऊर इहो न आहे तव्हां मलेशिया में हुजो शऊर इहो न आहे तव्हां ढाका यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुजो या पढ़ाईंदा आहियो शऊर इहो हुजे तव्हांखे तव्हांजी ॿोली जी ख़बर हुजे तव्हांखे तव्हांजी तहज़ीब जी ख़बर हुजे तव्हांखे तव्हांजे बचनि जो ओनू हुजे तव्हांखे पंहिंजी क़ौम जो फ़िक्र हुजे तहज़ीब इहा आहे तहज़ीब असांखे इहो सेखारे थी त जॾहिं बि तव्हां वॾा थियो त पंहिंजे पहिरीं पंहिंजे पाड़े जो हक़
अदा करियो पहिरीं पाड़े ते हथ रखो पर असांजो वॾेरो पहिरीं पंहिंजे पाड़े खे चिभाटे थो नीस नाबूद करण जी कोशिशि करे थो पोइ उन खां शहर में लहे थो पोइ मुख़्तलिफ़ हिटिंदा वञे थो उनजो सबबु इहो आहे जो असां जेके पढ़ियल लिखियल आहियूं से कुंड वठो वेठा आहियूं असांखे खाइण पीअण मिले पियो असांखे दलाली जी क़ीमत मिले पई असांखे जेका माफ़ तौर करियूं पिया उनजो अघु अदा थिए पियो असां पंहिंजी क़ीमत वसूल करे असां ख़ुशि आहियूं जे क़ौम जो बेड़ो गर्क थियो त छा थियो जेकॾहिं सिंधी अवाम तबाह थी त छा थियो रोड रस्ता वीरान थिया त छा थियो तव्हांखे ॿुधाए छॾिया तव्हांखे ॻाल्हाइणो पवंदो तव्हांखे उथणो पवंदो जेकॾहिं ईअं ई ख़ामोश रहा तव्हांजो हीउ हाई स्कूल छा तव्हांजा ही तइलीमी इदारा छा तव्हांजा ही प्राइवेट ओनर इदारा छा सभु शयूं तबाह थी वेंदियूं का बि शइ अॻिते कोन वधी वेंदी जेसिताईं तव्हां हक़ रचो था जेसिताईं तव्हां उन्हनि शयुनि ते क़ाबिज़ न रहंदा जेके शयूं तव्हांजूं पंहिंजूं आहिनि जेकॾहिं हीउ थाणो आहे या कंहिं वॾेरे जी मिल्कियत कोन्हे या अवाम जी मिल्कियत आहे इहे मुआफ़िज़ आहिनि असांजा पर छा आहे इन्हनि खे बि चिभाटियो वञे थो थाणे ते पंहिंजी हुकूमत क़ाइमु कई वञे थी थाणे मां वॾेरनि जा रिथड़ा हलनि था इहो जेकॾहिं निज़ाम आहे इन निज़ाम ते लहनत आहे अवां में जेकॾहिं गैरत कोन्हे असां में जेकॾहिं गैरत कोन्हे असां में बि लहनत आहे जेकॾहिं असां नथा पुछूं अॼु असां ख़ामोश रहियासीं सुभाणे असांजूं पीढ़ियूं नसल गुलाम रहंदा ऐं असांजे ग़ुलामी जी गार खां बचण लाइ हिते गॾु थिया आहियूं ऐं हुन गॾु थियण जो मक़सदु इहो आहे असां सभु गॾिजूं हिकु थियूं तव्हांखे कंहिं बि इदारे में को क्रिमिनल